पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ। पेट्रोल 4 रुपया 8 पैसा ऐं डीज़ल 2 रुपया 45 पैसा फ़ी लीटर सस्तो। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल 331 रुपया 95 पैसा ऐं डीज़ल जी नई क़ीमत 389 रुपया ऐं 93 पैसा फ़ी लीटर मुक़ररु। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ तरफ़ां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे सूबनि ऐं इंतिज़ामी यूनिटनि बाबति बयान खे नज़रअंदाज़ करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त मोहसिन नक़वी जे बयान खे नज़रअंदाज़ कयो वञे। हुकूमत ऐं रियासती इदारनि में इतिहाद जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हुकूमत ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर में इख़्तिलाफ़ जो तासुर पैदा न थियणु घुरिजे। क़ौमी मफ़ाद जी घुरिज आहे त इदारनि विच में भाईचारो बरक़रार रहे। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त रुॻो ॻाल्हाइण सां सूबा ठही नथी सघनि। मोहसिन नक़वी अजीब ॻाल्हि कई जेका सम्झ खां ॿाहिरि आहे। नंढनि सूबनि ऐं इंतिज़ामी यूनिटनि जो तरीक़ो आइन में मौजूदु आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त मोहसिन नक़वी ताक़तवर तरीन वज़ीर आहे। केतिरनि ई मामलनि में वज़ीर आज़म खे बि जवाबदार आहे। मोहसिन नक़वी घरू वज़ीर हूंदे निज़ाम जे मातहत नाहे। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में रुॻो 2 खां 3 भेरा नज़र आयो आहे। मोहसिन नक़वी पार्लियामेंट जे इजलास में रुॻो 7 या 8 चकर शरीक थियो आहे हूंदो। हाणे जेकॾहिं मोहसिन नक़वी शिकायत करे रहियो आहे त पोइ खेनि घर हलियो वञणु घुरिजे। सिंध जे गवर्नर निहाल हाशमी चयो आहे त विरहाङे जो लफ़्ज़ी मुनासिब नाहे। मुल्क खे विरहाइणु न घुरिजे। हू अवामी न पर आइनी गवर्नर आहे। लाहौर ऐं कराची जी भेट हाकारी अंदाज़ में थियणु घुरिजे। गुलिस्तान जोहर में नौजवान मीर रज़ा आपघात न कयो आहे पर खेसि 4 गोलियूं हणी क़त्लु कयो वियो आहे। कंहिं बि नौजवान जो मौत सभिनी लाइ अफ़सोस जोॻो आहे। कराची शहर में सिक्योरिटी इंतज़ाम बहितर करणु घुरिजनि। वकीलनि नवनि सूबनि इंतिज़ामी यूनिटनि जी तजवीज़ खे रद्द करे छॾियो। तारीख़ी हदुनि सां हथ चुरांद ऐं वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ भरपूर मज़ामत करण जो ऐलान। वकीलनि जो चवणु आहे त मुल्क में 1 यूनिट समेत ॿिया तजुर्बा नाकाम थी चुका आहिनि। सूबनि जे वसीलनि जे कब्ज़े या इंतिज़ामी हैसियत कमज़ोर करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हर सूबे जी पंहिंजी आइनी तारीख़ी ऐं सक़ाफ़ती हैसियत आहे। तकरारी पॉलिसियुनि सां मुल्की हालतूं वधीक ख़राब थी वेंदियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां आज़ाद कश्मीर जे ज़िले बाग में जलसे जो ऐलान। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार जी उबती ॻणप शुरू थी चुकी आहे। आज़ाद कश्मीर में साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंड न पर धांधली वारी इलेक्शन कराई वई आहे। आज़ाद कश्मीर में गोली कातिल ऐं खूनी इलेक्शन कराई वई आहे। धांधली बावजूदि पीपी आज़ाद कश्मीर जे 9 सीटुनि ते कामयाबी हासिल कई आहे। मीरपुर ऐं मुज़फ़राबाद में चोरी थियल सीटूं वापसि करायूं वेंदियूं। आज़ाद कश्मीर जी चूंडनि जे ॿिए मरहले में बि मुस्लिम लीग नून मैदान मारे वरितो। मुस्लिम लीग नून 14 ऐं पीपी 5 सीटुनि ते कामयाब। 2 मरहलनि ऐं मुहाजिरनि जी सीटुनि जे नतीजनि खां पोइ मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर में 23 सीटुनि सां सभ खां वॾी पार्टी बणिजी वई। पीपुल्स पार्टी जो 9 सीटुनि सां आज़ाद कश्मीर असैम्बली में 2 नंबर। LA 27 ते चूंड मुलतवी। LA 28 मुज़फ़राबाद जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते सुभाणे पोलिंग थींदी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां आज़ाद कश्मीर जी चूंडनि में कामयाबीअ ते मुस्लिम लीग नून क़ाइद नवाज़ शरीफ़ ऐं कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं। संदसि चवणु आहे त कामयाबी जो तसलसल नवाज़ शरीफ़ ऐं पार्टी जी महिनत जो नतीजो आहे। नवाज़ शरीफ़ जी क़यादत में मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर में भरपूर चूंड मुहिम हलाई। चूंडनि जे नतीजनि मां ज़ाहिर आहे त आज़ाद कश्मीर जी आवाम जो मुसलसल नून ते एतमाद आहे। सीनियर सूबाई वज़ीर शजीलिना मेमन चयो आहे त वफ़ाक़ ऐं पंजाब में फार्म 47 जूं हुकूमतूं आहिनि। आज़ाद कश्मीर में 2024 ईस्वी जी धांधली खे वर्जाए वियो आहे। पीपी खे हाराइण लाइ वफ़ाक़ पंजाब ऐं इलेक्शन कमीशन हुकूमत मिली भगत कई। वफ़ाक़ी सरकार जी उबती ॻणप शुरू थी वई आहे। राणा सनाउल्ला ऐं अमीर मक़ाम गुरूर ऐं तकबुर में प्रेस कॉन्फ्रेंस कई।
बरसात जो बहानो करे एले 27 ते चूंड मुलतवी कई वई। पीपल्स पार्टी आख़िरी मरहले ताईं चूंडुनि में मैदान ख़ाली न छॾींदी। नदीम अफ़ज़ल चंद जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून खे लाशनि ते कामयाबी जो जशन न मल्हाइणु घुरिजे। तकरारी चइनि तकनि ते ॿीहर चूंड कराइण जे मुतालबे खे मोट न ॾिनी वई आहे। आज़ाद कश्मीर जे वक़्ती सदर ते पोलिंग दौरान हमिलो कयो वियो। सदर बि पुरअमन नमूने वोट न ॾेई सघी त शफ़ाफ़ चूंडूं कीअं थींदियूं। मुस्लिम लीग नून जे कामयाबी मुखालफ़नि खां हज़म न थी रही आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। सियासत में ॾंद चक जमहूरियत जो हिसो आहे। इल्ज़ामनि सां गॾु सबूत पेश करणु घुरिजनि। सिलसिला वारो वफ़ाक़ी वज़ीर अताताड़ आवाम डफेड़ ऐं वॻड़नि जी सियासत खे रद्द करे छॾियो आहे। मुस्लिम लीग नून खे ख़िदमत ऐं तरक़ी जी सियासत ते यकीन आहे। पीपी अॻुवाणनि सिंध पुलिस सां गॾिजी पोलिंग स्टेशन में घिड़ण जी कोशिशि कई। पीपी वटि 18 सालनि जे इक़्तिदार में कारकर्दगी ॾेखारण लाइ कुझु न आहे। पंजाब जी इतलात वारी वज़ीर अज़मा बुखारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी वज़ारतुनि ऐं डिवीज़ननि जी कारकर्दगी जो जाइज़ो वठण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म माफ़ी सरफ़ां वफ़ाक़ी वज़ारतुनि खे मख़सूस फ़ार्म ते कारकर्दगी जी तफ़सीली रिपोर्ट जमा करण जी हिदायत। समूरियुनि वज़ारतुनि खे फ़ेबरवरी 2024 खां हेल ताईं खयल अहम क़दमनि ऐं कारकर्दगी बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम। कराची में एमक्यूएम जे ॿिनि धड़नि में छिकताण बरक़रार। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा। बल्दिया साने फैक्ट्री केस मां आज़ाद रहमान भूला समेत वधीक केतिराई कारकुन गिरफ़्तार। बहादुर मर्कज़ खे सील करण लाइ पुलिस जो कड़ो। कारकुननि ऐं उहिदेदारनि तरफ़ां इमारत ख़ाली करण खां इनकार। मुस्तफ़ा कमाल अनीस क़ाइमखानी ॿियनि जी आमद। ईरान तरफ़ां अमरीकी सां ॻाल्हियूं शुरू करण जी तरदीद। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो चवणु आहे त ईरान छिकताण नथो चाहे। पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त लाइ भरपूर ऐं मुकमल ताक़त सां मुक़ाबिलो कयो वेंदो। ईरान कंहिं बि सूरत में छिकताण वसी करण जे हक़ में न आहे। ईरानी परॾेही वज़ार जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त अमरीका सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। अमान सां राब्ता आहिनि। फ़िलहाल ईरान कंहिं वफ़द जी मेज़बानी न कंदो ऐं न वरी कंहिंजो महिमान थियण जो इरादो आहे। यमन मामिलो ईरान जंग सां ॻंढियल नाहे। हर मामले खे ईरान सां न ॻंढणु घुरिजे। जेसिताईं अमरीकी अगराई बरक़रार आहे त हुरम्ज़ लंग में मौजूदा सूरतहाल बरक़रार रहंदी। शिकारपुर में मुबैना मुक़ाबले दौरान ॾोहारी अमीर बख्श कमालाणी जतोई मारिजी वियो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार तरफ़ां ॾोहारी जो मारण ॼण पुलिस जी वॾी कामयाबी करार। संदसि चवणु आहे त मारिजियल अमीर बख्श कमालाणी जतोई पुलिस अहलकार सदाम ओठो जे क़त्ल में मुलविस आहे। पुलिस ऐं ॻुझनि इदारनि में राब्तो ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि में अहम किरदारु अदा करे रहियो आहे। खैरपुर में टिनि ॿारनि जी माउ कार इल्ज़ाम हेठि भाउ तां क़त्ल। नरमल कॉलोनी में वज़ीर जांगरी पंहिंजी भेण इरम जांगरी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। खिपरे में 2 ॾींहंनि खां गुम औरत ऐं संदसि पुट जा लाश नारा कैनाल मां हथ। चौथी भील ऐं गोदू भील जा लाश हथ अचण जे इलाइक़े में सोग। चंडे मोहम्मद ख़ान भरिसां कबूतरनि जी ॻाल्हि तां नौजवान बैदि सां क़त्ल। ॻोठ फोटो मलाह में अज़ीज़ मलाह जो गलो वढियल लाश ज़रई ज़मीन मां हथ। इलाइक़े में ॾका।
अॻूणे ॾखण अफ्रीकी क्रिकेटर माइक सिम्थ खे क़ौमी टेस्ट टीम जो बैटिंग कोच मुक़ररु करण जो फ़ैसिलो। माइक सिम्थ इंग्लैंड ख़िलाफ़ सीरीज़ में पाकिस्तानी टीम जी कोचिंग कंदो।